ही माण्हुनि जे हुजूम जा मंज़र काल्टेक्स पंप वेझो माल पिड़ी जा आहिनि। कंदकोट में हर छंछर ते लॻंदड़ माल पिड़ी ते ज़िले कश्मीर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हज़ारे माण्हू चौपाए माल जे ख़रीदो फ़रोख़्त लाइ अचनि था। जिते आलमी वबा कोरोना वायरस जे ख़ौफ़ खां कोरोना जे फैलाव जो सबबु ॼाणाए तालीमी इदारा बंदि कया विया आहिनि, पर ही माण्हुनि जा हुजूम गजण जे पोयां ताक़तवर हथ ऐं पुलिस जो आशीर्वाद ज़रूरु हूंदो। जिते कोरोना वबा जे तबाह करण सबबु पाकिस्तान समेत दुनिया जे अक्सर मुल्कनि खे ॻणती आहे, त उते ज़िले कश्मीर जे हेडक्वार्टर कंदकोट में बग़ैर कंहिं SOPs ते अमल जे ही हज़ारे माण्हुनि जो हिक जॻह ते हुजूम गजण ज़िले इंतज़ामिया जी नाली जी चिटी अकासी करे थो, त ॿिए तरफ़ मक़ामी मीडिया बि का बिणक करण बजाए ख़ुशी सां ख़ामोश नज़र अचे थी। जेकॾहिं ज़िले कश्मीर में कोरोना वबा जे पेश नज़र SOPs ते सख़्ती सां अमल न करायो वियो त आलमी वबा कोरोना ज़िले कश्मीर में तेज़ी सां फैलिजी सघे थी। होॾां वसवारनि खे घुरिजे त अहिड़े मेड़ाकनि खे मेड़ींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे SOPs ते सख़्ती सां अमल करायो वञे। ॿी सूरत में ख़तरनाक वबा ज़िले कश्मीर में भयानक सूरत हाल इख़्तियार करे सघे थी। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।